माशाल्लाह माशाल्लाह। मीर जाजिम खान टोमकी जी सिंध सिंगार कयो यार सॼो कहिड़ो जोड़ अचे थो। जेके शहबाज बैस आहे उन जी सिक्योरिटी लाइ इलाइक़े में बदमनी लाइ जो बलोचिस्तान जी आमद रफ़्त घणी आहे उन जे करे उहो एम एल ए खे पोइ कयो वियो आहे। न त इहा हिकु पुराणी सकावत बि हुई, रवायत बि हुई जंहिंखे 150 साल थी गुज़रिया, पर लाज़मी थियण हा त हर महकमे खे उते तक़वीत मिलंदी, जंहिंमें स्पोर्ट्स बि हुया, एग्रीकल्चर बि हुयो, इंडस्ट्रीज़ बि हुई, हर महकमो उते पार्टिसिपेट कंदो हुयो। उहो अहिड़ा मेला थियनि हा त उते जेकाबाद खे वॾी तफ़रीह मिलंदी जो साल में 15 ॾींहं हुया जेके माण्हू ऐं सभु उन ज़माने में वज़ीर आज़म, सदर पाकिस्तान, गवर्नर सभु ईंदा हुआ। उन में पाकिस्तान खे काफ़ी तरक़ियाती कम बि मिलंदा हुआ ऐं वॾी फ़ाइदो हूंदो हो मेले में। हाणे उहो रवायत जेकी आहे कमज़ोर थी वई आहे ऐं उहो नथो थिए। मां इहो चाहींदुसि त तव्हांजे तवसुल सां त गवर्नमेंट जेकर मेला कराए, इहो मेलो कराए पाकिस्तान जी सिंध जी जेकबाद जो मेलो जेको पुराणे हॉर्स एंड कैटल शो जॉन जेकब जे वक़्त खां वठी हलंदड़ हुयो ऐं उहो लाज़मी थियणु खपे। असां हुनजी हिमायत में सरगत में शहबाज खान सोरियाणी जे जेको वॾो शौक़ीन हो, असांजो दोस्त हो, उन जे करे सैफुद्दीन खान ऐं पंहिंजो अशफाक खान या शाह मोहम्मद खान जेके सोरियाणी आहिनि, इन हिकिड़ो तमामु सुठो क़दम खयो आहे। सभिनी दोस्तनि खे शौक़ीन खे गॾायो अथऊं ऐं मां सम्झां थो त इलाइक़े जे अवाम खे बि हिकिड़ो मौक़ो मिलियो आहे पंहिंजे गॾिजण जो ऐं घोड़नि जे ख़ासि करे घोड़नि जे शौक़ीननि खे जेकी आहे उहा तमामु मां सम्झां थो त तक़वीत मिली आहे जो हिते बलोचिस्तान ऐं कच्चो पंजाब, बलोचिस्तान या सिंध जा जेके बि शौक़ीन सभिनि में पार्टिसिपेट कयो आहे ऐं मां सम्झां थो त इन में शौक़ खे तक़वीत मिलंदी ऐं शौक़ु महांगो थी चुको आहे। मां मञा थो इन ॻाल्हि खे, पर हीअ रिवायत ऐं रस्म जेकी आहे पंहिंजी असांजी पुराणी क़बाइली हिसाब सां बि तमामु सुठी रिवायत आहे ऐं वॾनि खां वठी इहे सभु घोड़ा झलींदड़ माण्हू आहे ऐं मां सम्झां थो त इन में माण्हुनि खे मेले कराइण में इहो शौक़ु पैदा थींदो। जा तव्हां कप साम्हूं ॾिठा हूंदा ऐं माण्हू झटड़ी खां पोइ तव्हां ॾिसंदो त इनाम वठण सवार जेके तमामु घटि थी चुका आहिनि ऐं उहे सवार उनखे अहमियत ॾियणु लाज़मी आहे, असांजो शौक़ीन जो फ़र्ज़ु आहे। जो सवार बि हाणे काफ़ी कमज़ोर थी विया आहिनि। छा में कमज़ोर थी विया आहिनि? जिनजी का उनखे पघार कोन्हे, न को जो अहिड़ो तरीक़ेकार आहे, उनजी हौसला अफ़ज़ाई थींदी आहे ख़ासि करे मेलनि जे करे। लेगारी पंहिंजो कराईंदो आहे रहीमाबाद में, सरदार रियाज़ महमूद खान मज़ारी कराईंदो आहे रोजाण में ऐं अॻे मखदूम सदाम हुसैन कराईंदो मियां वाली कुरैशिया में। अहिड़े नमूने सां मेल हिते बि थींदा, ओबाड़े में बि थींदा। असां जेकाबाद में बि मां कराईंदो हुउसि, पर उन्हनि सिक्योरिटी जी बेस मां नथो करायां। बाक़ी त इहे थियणु खपनि त लाज़मी आहे। उन में त सवारनि खे शौक़ीन खे उन में काफ़ी शौक़ु पैदा थींदो। थोड़ा बाक़ी सिंध पंजाब जा तमामु घणा आहिनि ऐं बलूचिस्तान जा तमामु घणा आहिनि। इहे असांजी सिंध जी रवायत आहे जेके असां मेला कंदा आहियूं। हर आल पाकिस्तान में मेला थींदा रहंदा आहिनि। उन में असां बि उन ॾे वेंदा आहियूं। उन्हनि महिरबानी कई, उन महिरबानी करे उहे दोस्त बि असांजा पहुची विया। इन ख़ुशी में असांजा पहिरियों असां कंदासीं मेलो, उन खां बाद में मुंहिंजो मामू हुयो ऐं मुंहिंजो भाउ गुज़ारे विया आहिनि दुनिया मां, पोइ असां मेला न पे कया। पोइ हाणे असां उनजी यादि में हिन साल मेलो गणे वियासीं। ही पंहिंजो तव्हां ज़िक्र कयो सिंध पंजाब सरदार, ख़ासि तौर ते कहिड़ा सरदार जेके तव्हांजे प्रोग्राम हिन वक़्तु मौजूदु आहिनि? सरदार मंज़ूर खान पावर साहब, सरदार शफ़क़त खान जखानी साहब, सरदार रियाज़ महमूद खान मज़ारी साहब, सरदार इकराम खान मज़ारी साहब, सरदार हसद खान मज़ारी साहब, सरदार गफ़ार खान बाकली साहब, सरदार नेकमत खान खोसा साहब, सरदार निसार अहमद खान खोसा साहब, सरदार दूल्हा खान द्रिशक साहब। अच्छा, इन्हनि सभिनी जा घोड़ा बि आहिनि? घोड़ा आहिनि। हो पंहिंजे घोड़नि जे नाते जे लिहाज़ सां असां वटि ईंदा आहिनि, असां बि उन वटि वेंदा आहियूं। नाज़रीन, तव्हां हितां जे माण्हुनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, ख़ासि तौर ते मीर मंज़ूर खान पांवर, सैफुद्दीन खान पंहिंजो सोरियाणी साहिब जूं ऐं वली पंहिंजो जखराणी जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उनखां अलावा तव्हां हितां जे माण्हुनि जी रश ॾिसी सघो था। इन मां अंदाज़ो लॻाए सघो था त सिंध में अॼु बि अहिड़ा जोधा जवान आहिनि जेके शौक़ खे ज़िंदा रखियूं वेठा आहिनि पिया। जो हिन घोड़नि जी जेको हीउ शौक़ु आहे, इहा सिंध जी सकाफ़त आहे। ॾांदनि जो गो करणु, ॾांदनि जी गो करणु या घोड़नि जो मेल कराइणु, इहा जो हिन जदीद दौर में ऐं ॿिए घोड़नि जे सवारी खे पंहिंजो उजागर करणु या हिननि जे मेल करणु, इहा तमामु वॾी ॻाल्हि आहे।
इन्हनि सां माण्हुनि जे चेहरनि ते मुस्कुराहट हुअनि। तव्हां ॾिसो मां तव्हांखे कुझु सार्स बि ॾेखारींदुसि जंहिंमें तव्हां इहे ॾिसो था त जॾहिं उन्हनि जा घोड़ा खटे वञनि था त उन्हनि जे चेहरे ते रौनक मचे थी ऐं आवाम जे तरफ़ खां ख़ूब पज़ीराई थिए थी ऐं ताड़ियूं बि हलनि थियूं पियो। ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿी शइ बि मां तव्हांखे ॿुधायां ख़ासि तौर ते शौक़ीन हज़रात खे त घोड़नि जे आम तौर ते हिते जेको असांजो अॼु मेल आहे इन में ॿिनि क़िस्मनि जा घोड़ा भॼंदा। हिकिड़ा घोड़ा रलाई आहिनि ऐं हिकिड़ा आहिनि पंहिंजो चौबाज़ी। ऐं हीअ जेके ट्राफियूं आहिनि उहे पहिरें ॿिएं ऐं टे नंबर वारे घोड़नि खे जेके स्पीड में सभ खां वधीक तेज़ आहिनि उन्हनि खे इहे ट्राफियूं ॾिनियूं वेंदियूं ऐं उन्हनि जा सरदार जेके आहिनि उहे सरदार आहिनि ऐं घोड़नि खे ॻिची में अजरक विझी करे उनखे पग उनखे चइबो आहे त जेको घोड़ो खटे वञे थो उनखे पग बि ॾींदा आहिनि ऐं इहे मालिक उन्हनि जे जेका घोड़ा पग सां गॾोगॾु उन्हनि जे मालिकनि खे इहे ट्राफियूं ॾिनियूं वेंदियूं। अलाह ताला सिंध में इहे मेला हमेशह आबाद रखे, सिंध जे हर पूरे पाकिस्तान जे माण्हुनि जे चेहरनि ते मुस्कुराहट हुजनि। इन पैगाम सां गॾु ईंदा मूंखे इजाज़त तेसीं ताईं अल्लाह भाई।